जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो आला अदालत जी आला तरीन जज जी हैसियत से आखिरी दिहाड़ो अदलिया लाइ ख़िदमतुनि ते खेसि ख़िराजे तहसीन पेश करण लाइ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे एज़ाज़ में फुल कोर्ट रेफरेंस जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर शिरकत न कई। जस्टिस आयशा मलिक जस्टिस अतर मिनुल्ला भी शरीक न थिया। नामज़द चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी चयो आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खां सिखण जो मौक़ो मिलियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुठो ऐं नरम मिज़ाज इंसान आहे। हिन औरतुनि जे हक़ लाइ जिदोजहद कई। जजनि में इख़्तिलाफ़ी राय खे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सबर सां ॿुधो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त आज़ादी में कुझु कलाक रहिजी विया आहिनि। फुल कोर्ट रेफरेंस में शिरकत कंदड़नि जो थोराइतो आहियां। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अदलिया में मुदाख़लत रोकण बदिरां वधीक दरवाज़ा खोलिया ऐं अदलिया जे दिफ़ा लाइ अख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो न कयो। जस्टिस मंसूर अली शाह जो सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे हिकु ॿियो ख़त। जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां चीफ जस्टिस जे रिटायरमेंट बाबति फुल कोर्ट रेफरेंस में शिरकत न करण जा सबब ॿुधाया विया। संदन चवणु आहे त हुन आइनी हदूं ओरांघण ते अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे रेफरेंस में बि शिरकत न कई हुई। चीफ जस्टिस जो किरदारु अवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ ऐं अदलिया जो दिफ़ा करणु हूंदो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अदालती रवादारी ऐं हम आहंगीअ जे लाइ लाज़मी एहतराम क़ाइमु करण में नाकाम रहियो। नामज़द चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याहिया आफ़रीदी सुभाणे उहिदे जो हलफ़ खणंदो। ऐवान सदर जो सुप्रीम कोर्ट सां राब्तो हलफ़ बरदारी तक़रीब लाइ महिमान जी लिस्ट घुरी वई। चीफ जस्टिस जी हलफ़ बरदारी तक़रीब ऐवान सदर में थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी नामज़द चीफ जस्टिस खां हलफ़ वठंदो। हलफ़ बरदारी तक़रीब जा सभु इंतज़ाम मुकमल। दावतनामा भी जारी किया विया। 26वीं आइनी तरमीम इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर थी। पीटीआई मौलाना फज़ल रहमान जे मुसवदे ते इत्तफ़ाक़ कयो हो। अदलिया जे कुझु मुअज़्ज़ज़ जजिस तारीख़ जो बदतरीन इंतक़ाम पीपल्स पार्टी खां वरितो। पीपल्स पार्टी कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ मुहिम नाहे हलाई। पीटीआई 26वीं आइनी तरमीम खां पोइ ॿीहर मुहिम शुरू कई। आलमी सतह ते पीटीआई जे हक़ में मुहिम हलाई पई वञे। इहो सभु कुझु मिशन इसराइल ऐं मिशन गोल्डस्मिथ जो हिसो आहे। पीटीआई बानी खे इसराइल जो एजेंट न चवंदुसि, हू इसराइली हुकूमत जो हिसो आहे। पीटीआई जो झेड़ो पाकिस्तान ऐं हिन मुल्क जे नक्शे सां आहे। पीटीआई वारा डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि ऐं मुल्क अंदरि ॾफेड़ ऐं विरहाङे वारी एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान आम चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। सन चवणु आहे त आम चूंडूं ॿीहर थियण घुरिजनि। हू अञा ऑपोज़िशन में आहे। हुकूमत में वञण जो को इरादो न आहे। मुल्क में सियासी इस्तेकाम अणचर आहे। 6वीं आइनी तरमीम जो असल मसविदो कुझु ॿियो हो जेको फाइनल थियो। उन में कुझु ॿियो आहे। 27वीं आइनी तरमीम न ईंदी। भरपूर मुज़ाहिमत कंदासीं। पीपल्स पार्टी 26वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी जी ख़ुशीअ में 28 अक्टूबर ते रैलियूं कढण जो ऐलान करे छॾियो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने में रैलियूं कढियूं वेंदियूं। आइनी तरमीम जी मंज़ूरीअ में जमहूरी किरदारु अदा करण ते बिलावल भुट्टो ज़रदारी सभ खां वॾो जमहूरी लीडर साबित थी चुको आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे वज़ीर आज़म बणजण जो वक़्तु हाणे वेझो आहे। 26वीं आइनी तरमीम जी मंज़ूरीअ सां पार्लियामेंट वधीक मज़बूत थी आहे। आइनी पैकेज जे क़याम सां सुप्रीम कोर्ट में केसनि जो दबाव घटिजी वेंदो। जेको कानून ते अमल दरामद नथो करे उनखे सबक़ सेखारणु ज़रूरी आहे। अवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ क़दम खयां पिया वञनि। ॿारनि जी तालीम लाइ टेक्नोलॉजी जो सहारो वठणु ज़रूरी आहे। तालीम वधाइण लाइ डिजिटल स्कूल खोलिया पिया वञनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में कॉन्फ्रेंस खे ख़िताब। हुन चवणु आहे त इज्तिमाही कोशिशुनि, महिनत ऐं जज़्बे सां डाउन सिंड्रोम जे माण्हुनि जी मदद ऐं बाइख्तियार बणाए सघिजे थो। कराची डाउन सिंड्रोम प्रोग्राम हिन सफ़र में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। असांखे इनफ़रादी ऐं इज्तिमाही तौर ते मुआशरे जी बहितरी लाइ कमु करणु घुरिजे। सिंध हुकूमत डाउन सिंड्रोम जे शिकार ॿारनि खे मौक़ो फ़राहम करण लाइ संजीदगी सां कमु करे रही आहे। हर माण्हू खे वक़ार, आज़ादी ऐं मक़सद सां जीअण जो मौक़ो फ़राहम करणु असांजो मक़सदु आहे। सिंध हुकूमत सूबे जे तालीमी इदारनि ऐं अस्पतालुनि खे शमसी तवानाई ते मुंतक़िल करण जो ऐलान करे छॾियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध सोलर स्कीम समेत केतिरनि ई तरक़ियाती मंसूबनि ते कमु हलंदड़ आहे। 656 स्कूलनि ऐं 211 रूरल हेल्थ सेंटर्स खे सोलराइज़ कयो पियो वञे। 2 लख कुटुंबनि खे बि सोलर सिस्टम ॾिनो पियो वञे। कराची सेंट्रल जेल खे शमसी तवानाई ते मुंतक़िल कयो वियो आहे। तवानाईअ वारो वज़ीर नासिर हुसैन शाह पूरी महिनत सां कमु करे रहियो आहे। वापडा जी नाअहलीअ सबबि बिजली जी सप्लाई मुतासिर थिए थी।
सिंध हुकूमत हारी कार्ड ते 20 अरब रुपया ख़र्च करे चुकी है। गरीब हारिन के भाण बिज या डीज़ल खपे तो हारी कार्ड इस्तेमाल कन। पाकिस्तान आलमी मालियाती फंड के $1 अरब फंडिंग लाइ बाज़ाब्ता दरख्वास्त ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त असां IMF खे $1 अरब फंडिंग जी बाज़ाब्ता दरख्वास्त ॾिनी आहे। नाणे वारे वज़ीर JP मॉर्गन बैंक जे नुमाइंदनि सां मुलाक़ात करे स्टैंड बाय अरेंजमेंट खां पोइ पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरतहाल में बहितरी जो जाइज़ो पेश कयो। मोहम्मद औरंगज़ेब इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मिलियो, जंहिं में नाणे वारे वज़ीर तालीम, सिहत ऐं ॿियनि शोबनि में माली मुआवनत ऐं महमद रेम में IDB ऐं अरब कोऑर्डिनेशन ग्रुप जी सीड़पकारी जी वाखाण कई। डी चौक एहतजाज केस में PTI बानी जी भेनरुनि अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान जूं ज़मानतूं मंज़ूर। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान जूं 20-20 हज़ार रुपयनि जे मुतलक़नि एवज़ ज़मानतूं मंज़ूर कयूं। ATC जे जज अबुल हसनात मोहम्मद ज़ुल्करनैन ज़मानतूं मंज़ूर कयूं। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI बानी ख़िलाफ़ दाख़िल 9 मई जे विगोड़नि जे केस में ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 2 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। खैबर पख्तूनख्वा चोलिस्तान कैनाल जी तामीर खां अॻु टेलीमेट्री सिस्टम लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। टेलीमेट्री सिस्टम लॻाइण ताईं पाणी जी दस्तियाबी जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। खैबर पख्तूनख्वा जो CCI खे ख़त KP हुकूमत ख़त में मुतालबो कयो आहे त इरसा 1991 वारे पाणी ठाह तहत पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी करे टेलीमेट्री सिस्टम ज़रिए पाणी जे बहिकरे जी निगरानी मुमकिन थी सघंदी। उन खां सवाइ जेकॾहिं पाणी जी दस्तियाबी जो तरीक़ो इख्तियार कयो वियो त इहो सूबनि सां ज़ुल्म हूंदो। चीन हाइबर्ड चांवरनि जी पोख लाइ तहक़ीक़ में मदद करण जो ऐलान करे छॾियो। हिन वक़्तु 55 खां 60 मण फ़ी एकड़ चांवर पैदा थिए थो। चीन जी मदद सां पैदावार 100 खां 120 मण ताईं वञी सघे थी। चांवरनि जी पैदावार में वाध सां हर साल $4 अरब बरामद थींदा। ज़रई रिसर्च एंड सर्विसेज प्राइवेट जो घरू सेक्रेटरी खे ख़त। चीनी माहिरनि खे सिक्योरिटी ॾियण जी दरख़्वास्त। चांवरनि जी पैदावार वधाइण लाइ चीनी माहिरनि खे सूबे में अचण जी दावत ॾिनी वई। चीनी माहिर सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कंदा, खेनि सिक्योरिटी फ़राहम कई वञे। टेवी नोबेल इनाम रखंदड़ माण्हुनि जो मईशत ते कैमला हैरिस जी हिमायत जो ऐलान। नोबेल इनाम रखंदड़नि कैमला हैरिस जी हिमायत बाबति ख़त में तस्दीक कई। डोनाल्ड ट्रंप मुल्क में कानून जी हुक्मरानी लाइ ख़तरो करार। संदन चवणु आहे त ट्रंप जी भेट में कैमला हैरिस अमेरिकी मईशत जी बहितर मुहाफ़िज़ हूंदी। मईशत लाइ ट्रंप जी पॉलिसी अमेरिकी मईशत लाइ नाकारी हूंदी। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में रावलपिंडी में जारी टी ऐं आख़िरी टेस्ट मैच जो ॿियो ॾींहुं इंग्लैंड जे 267 रन्सुनि जे जवाब में पाकिस्तानी टीम जी पहिरीं इनिंग्स में बैटिंग। पहिरीं इनिंग में पाकिस्तान तरफ़ा स्पिनर साजिद खान 6, नौमान अली 3 ऐं ज़ाहिद महमूद 1 विकेट हासिल कई हुई।